बिछा वेझो खंडूअर रोड वटि चांडियो स्टॉप वटि मुसाफ़िर वेन ऐं सिरुनि सां भरियल ट्रैक्टर ट्राली विच में टकर थियण सबबि पेश आयो। वेन मेहर तालके ज़िले दादू जे लाड़ ख़ानदान जे मुसाफ़िरनि खे खणी टंडे ॼाम खां दादू तरफ़ वञी रही हुई त ड्राइवर मौक़े ते ई फौत। 4 ॼणा सख़्त ज़ख़्मी ऐं 11 खे मामूली ज़ख़्म फ्रैक्चर थिया। रेस्क्यू 1122 DHO पुलिस ऐं मोटरवे पुलिस जी मदद सां रेस्क्यू ऑपरेशन कयो वियो। 9 ज़ख़्मियुनि खे RHC भिक्षा में तिबी इमदाद ॾिनी वई। ॿियनि शयुनि खे हैदराबाद लम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो। लम्स में एमरजेंसी टीम जी मदद सां DHO मटियारी जी टीम साणस गॾु आहे। जेकॾहिं वधीक ज़रूरत पई त ज़ख़्मियुनि खे ट्रामा सेंटर कराची मुंतक़िल कयो वेंदो। भिक्षा RHC में इब्तिदाई तिबी इमदाद बाद समूरनि ज़ख़्मियुनि खे वधीक MRI ऐं मुकमल तिबी एहतियात लाइ लम्स रेफर कयो वेंदो। ब्लॉक थियल रोड ट्रांसपोर्ट लाइ साफ़ कयो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।